जॾहिं असां हिननि ते डिफरेंट पॉइंट्स ते पिकेटिंग कई त अल्हम्दुलिल्लाह ॿिनि जॻहियुनि ते जेको हिकिड़ो दड़े जी हद हुई ऐं ॿी असांजी हद हुई सुजावल जी। इन्हनि टिनि ॿिनि जॻहियुनि ते असांजो इनकाउंटर थियो जंहिंमें 2 असां क्रिमिनल्स अरेस्ट किया। मां हिकिड़े जो नालो मां तव्हांखे ॿुधायां त गुल मोहम्मद उर्फ गुल्ली ॿारहं आहे। उन ते 11 केसिस दर्ज आहिनि जंहिंमें इक़दाम क़तल, डकैती, रॉबरी, डकैती जे दौरान कंहिंखे ज़ख़्मी करणु, अहिड़ी नौयत जा केसिस दर्ज आहिनि। ऐं ॿियो जेको असां वटि आहे अल्लाह बचायो उर्फ बचायो लोटियो, इन ते बि 9 केसिस दर्ज आहिनि जेके बि इन्ही संगीन नौयत जा केसिस आहिनि। हिननि खां मज़ीद तफ्तीश जारी आहे। हिननि सां गॾु गॾु जेको थर्ड आहे असां नवीद मेमण नाले माण्हू खे बि अरेस्ट कियो आहे ऐं इहो बि अहिड़ी गैंग जो मेंबर आहे। हिन जो क्रिमिनल रिकॉर्ड वेरीफाई कयो पियो वञे। जॾहिं असां हिननि गैंग्स खे इनिशियल थोरो इंटेरोगेट कयो ऐं असां हिननि खां जॾहिं थोरी पुछगाछ कई त असांखे 22 मोटरसाइकिलूं जेके मुतअद्दिद वारदात में असां वटां फुर भी थियल हुयूं, चोरी भी थियल हुयूं, बरामद थियूं आहिनि ऐं 3 खां ज़ायद मोबाइल फोन्स जेके फुरिया विया हुआ आवाम खां उहे बि असां रिकवर कया आहिनि। इनिशियल इंफॉर्मेशन जेका असां वटि हिन वक़्तु आहे हुन जे मुताबिक़ हिननि जा 6 खां 7 गैंग मेंबर्स जा नाला असांखे मिलिया आहिनि जिन ते पिणु असां वेठा कमु कयूं पिया। असां पुरउमीद आहियूं त असां हिननि कंप्लीट गैंग्स खे बस्ट करे अमन ओ अमान जी सूरत खे अञा बहितर कंदासीं। सुजावल में जीअं त अनफॉर्चुनेटली मंशियात इट्स अ वेरी बिग डिस्ट्रिक्ट, असांजो एरिया ॾाढो वॾो आहे, 7000 किलोमीटर स्क्वायर खां मथे जो असां वटि एरिया आहे। त असां हिन में पंहिंजी कोशिशि बिल्कुलु कई आहे। असांजा मंशियात जा सॼा जेके A+ कैटेगरी जा टारगेट्स आहे उहे अरेस्टेड आहिनि जेके असांखे ॾिना वेंदा आहिनि। उन सां गॾु गॾु रूटीन बेसिस ते असांजी ऑपरेशन हलंदी रहंदी आहे जंहिंजो असांखे थोरो असरु नज़र अचे थो बट चङो कमु करण जी ज़रूरत आहे। फॉर नारकोटिक्स सुजावल में 0 टॉलरेंस पॉलिसी आहे ऐं असां हिन ते अञा वधीक महिनत कंदासीं जेके असांखे नज़र अचे थो करण जी ज़रूरत आहे।